दोस्तों मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां या फैद हुसैन जमाली तमारी सिरे आयो मुझे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज फैद व्लॉग। उम्मीद सब दोस्त खैर खैरियत सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों अची वियासीं नए व्लॉग सां गॾु। अॼु जो व्लॉग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। कुझु ॾींहं थिया आहिनि व्लॉग जेको आहे ठाहे कोन सघियासीं। अॼु असां आयासीं स्कूल। असांजो जेको आहे मैट्रिक क्लास वारनि जो अलविदा पार्टी आहे। सो मूंसां संगत पंहिंजो बीठो आहे, उन सां अॼु अलविदा कंदासीं। अॼु असांजो आख़िरी ॾींहुं आहे, संगत सॼो बीठो आहे। अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? ख़ुशि आहीं? प्यार आयो तूं मिलंदे या तूं त असांखां पोइ थी पर असांखे अॼु अलविदा कयो आहे न। छा हाल आहे? ख़ुशि आहीं? छा हाल आहे? ख़ुशि आहीं? हाकिम अॼु छा आया स्कूल? अलविदा पार्टी आहे। हा असां मैट्रिक क्लास जी अल्हम्दुलिल्लाह असां भात खाइण आया आहियूं। हा ऐं ॿियो अॼु मोकलाणी कंदासीं उस्तादनि खां। वक़्त जो आख़िरी टाइम आहे, वक़्त जो आख़िरी अॼु ॾुख ऐं बि आहे। असांजो अल्हम्दुलिल्लाह तालीमी सफ़र जो हिकु फेज़ मुकमिल थियो आहे अल्लाह जे करम फज़ल सां। ऐं इंशाअल्लाह असां मंज़िल ते स्टेप तरफ़ वञी रहिया आहियूं। तव्हां ॿाहिरनि खे रिक्वेस्ट कयो दुआ कंदा त असां पंहिंजे मंज़िल में तमामु बहितरीन कामयाबी थियूं। ऐं ॿियो असांखे अॼु ॾुख बि आहे जो असां पंहिंजी क्लास विछड़ी था वञूं क्लासमेटनि खां ऐं ॿियो उस्तादनि खां। पर ख़ुशी बि आहे जो अॻिते माना हिन मंज़िल ताईं पहुता आहियूं। हाणे वरी अॻिते जेको आहे तयारी आहे। पर अॼु असांजो अलविदा पार्टी आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। असां जेको आहे साइड में अची व्लॉग स्टार्ट कयो, छो जो स्कूल में गर्ल्स वेठो हुनजे करे। पर जेको बि माशाल्लाह महिमान ईंदा या असांजा जेके क्लासमेट अलविदा कंदा, स्पीच जेको बि चवंदा उहो तव्हांखे असां हिन व्लॉग में ॾेखारींदासीं। ऐं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे कयो सब्सक्राइब। जीअं अॼु जो ई मज़ेदार व्लॉग कयूं शुरू। हाँ याद है वो दोस्ती का हर मजा, मोहब्बत में वो रौनकें वो मस्तियाँ, लगा के शर्त वो जिंदगी की फिर कोई जो वादे कर लिए ना होंगे हम जुदा कभी, जो वादे कर लिए ना होंगे हम जुदा कभी। ओ मेरे यारा तेरी यारियां मेरी खुशियां तू सारियां, दिल का दिल से हुआ है अहद वफा, मेरे यारा तेरी यारियां मेरी खुशियाँ तू सारियां। माशाल्लाह दोस्तों वेठा आहियूं स्कूल में। हाणे जेको आहे सेटअप ठहे पियो माशाल्लाह, उस्ताद बची विया आहिनि ऐं स्टेज बि हाणे ठहे पियो। हीअ त जेको आहे संगत सभु वेठो आहे
6 खां वठी 10 क्लास ताईं हिते दोस्त वेठा आहिनि मुंहिंजा ऐं हीअ जेको आहे सेटअप ठाहियो हुन वेहण जो बाक़ी असां डांस वांस अञा कयो आहे हाणे अञा हाणे महिमान ईंदा डी.ओ. साहब ईंदा ऐं ॿिया स्कूलनि जा बि जेके आहिनि उस्ताद बि ईंदा असांजे स्कूल जा बि उस्ताद ईंदा कुझु अची विया आहिनि सेटअप जेको आहे हाणे ठहे पियो हीअ तव्हां ॾिसो जेको अची वियो हाणे स्टेज पियो ठहे हीअ आहे अॼु स्कूल अॼु जेको आहे असांजो अॼु अलविदा जो ॾींहुं आहे अॼु असां हिन स्कूल में आख़िरी ॾींहुं आहियूं सो अॼु असांजो पार्टी रखे वियो आहे मैट्रिक क्लास वारनि जो अलविदा पार्टी सो वधीक संगत खां पुछूं था इम्तियाज़ छा हाल आहे अॼु माना आख़िरी ॾींहुं स्कूल अलविदा पार्टी आहे पंहिंजो पोइ यारो यारी पोइ मिलो न मिलो मिलो ना वरी मेला किस्मत जा मेला नसीबनि जा को केॾां ईंदो को केॾां ईंदो हर को बसि हलियो वेंदो जेके हेॾे उस ऐं गर्मीअ में हिते असां वटि कई आया आहिनि गर्मी खे बर्दाश्त करे ख़ासि करे उस्ताद रुस्तम कोसो जो आउं घुराईंदो आहियां जेको पंहिंजो क़ीमती टाइम कढी हिते असां वटि आया आहिनि ऐं ॿिया दोस्त सभई भले आया दोस्त महिरबानी मजलिस मेहमानानी गिरामी काबिल एहतराम उस्ताद साहिबान ऐं हम सबर भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम जीअं त अॼु असां खां असांजा वॾा भाइर जुदा थी रहिया आहिनि उन्हनि जो असांखे ॾुख बि थी पियो त उन सां गॾु असीं ख़ुशि बि आहियूं छो त असांजा भाइर असां लाइ हिकु सुठी राह ठाहे वञी रहिया आहिनि असांजी दुआ आहे त अॻिते कामयाबी माणियनि ऐं असां लाइ दुआऊं घुरनि चङो ख़ुदा हाफ़िज़ माशाअल्लाह नहायत वाजिब एहतराम असातिज़ा किराम असांजे स्कूल जो सरबराह साहिब आयल महिमानान किराम ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो ऐं भेनरो अस्सलाम वालेकुम अल्लाह पाक जे करम फज़ल सां अॼु मुंहिंजी तालीमी सफ़र जो हिकु फेज़ मुकमिल थियो आहे दुआ कंदा त मां हिन पंहिंजे ख़ूबसूरत सफ़र खे जारी रखे सघां ऐं पंहिंजे मंज़िल मक़सद ते पहुची करे हिकु बहितरीन इंसान ऐं मुआशिरे जे लाइ सरमायो थिया जनाब आला अगस्त 2022 में मूं हिन स्कूल में 9th क्लास में दाख़िला वरिती 2 साल अल्लाह जे करम फज़ल सां बहितरीन नमूने सां गुज़रिया वॾी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त 2 साल न हुआ पर मूंखे ईअं महसूसु थियो ॼण हिकु वॾी मंज़िल जो मुसाफ़िर कंहिं वण हेठां घड़ी खण वेही वरी पंहिंजो सफ़र जारी रखे मतिलबु त हीउ स्कूल जो सफ़र तमामु तेज़ रफ़्तार सां गुज़री वियो प्यारा दोस्तो क़ाबिल एहतराम सामीन किराम वालदेन जी मोहब्बत ॾींदड़ उस्तादनि ऐं पंहिंजनि जी रवियो रखंदड़ स्टाफ जे हिन छप्पर छां में गुज़ारियल लम्हा मुंहिंजी ज़िंदगी में बहार आंदी ऐं हीअ लम्हा विसारण जोगा न आहिनि प्यारा सामीन किराम जेकॾहिं मां ईअं चवां त वधाउ न थींदो त स्कूल वारी लाइफ जा लम्हा मुंहिंजी ज़िंदगी में ईअं आया जीअं बहार जी मौसम सड़ियल ॻरियल ॿूटनि में ख़ुशबू ऐं सावक खणी अचे उन्हनि खे क़ीमती करे छॾे महिमानान गिरामी दीवार ते लटकियल घड़ियाल जी उन सीअ खे मार पवे जंहिं असांजे क़ीमती लम्हनि खे सेकंडनि जी टिक टिक सां गिड़काए छॾियो ऐं असांजो हीउ क़ीमती वक़्तु ऐं असांजे लाइ हाउ झोरींदड़ लफ़्ज़ अलविदा खे वजूद ॾिनो जंहिंजे ॿुधण सां असांजे दिलि वारनि अखियुनि मां लुटकनि जा मींहं वसी पिया आहिनि ख़ैर प्यारा सामीन किराम मां पंहिंजनि दोस्तनि ऐं स्कूल फेलोज़ जेके हिन दर्सगाह मां फैज़ हासिल करे रहिया आहिनि खे आज़ान अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी महिनत जारी रखंदा ऐं हिन इदारे जो नालो रोशन कंदा ऐं हिन इदारे खे तमामु अॻिते खणी ईंदा प्यारा दोस्तों मां पंहिंजी गुफ्तगू जो इख्तिताम हिन उर्दू शायरी जे ॿिनि सिटनि सां कंदुसि हमारे बाद महफिल में अफ़साने बयां होंगे हमारे बाद महफिल में अफ़साने बयां होंगे बहारें हमको ढूंढ रही होगी न जाने हम कहाँ होंगे शुक्रिया चले जाएंगे माना पड़ा मुश्किल है तुम्हें भूल जाना जितना कभी पास थे हम उतना
अब दूर जाना, हम खुद ही जुदा हो जाएंगे, बस कह दो इतना तुम, कह दो प्यार नहीं चले जाएंगे, दिल लौटा दो मेरा चले जाएंगे, चले जाएंगे। ऐसा मजाक किया है सुनते जिसे जब तुम्हारी नाए तेरी यादें, कोई बता दो जगह चले जाएंगे, दिल लौटा दो मेरा चले जाएंगे, चले जाएंगे। Honorable teachers, respected guests, my beloved brothers and sisters, Assalamu alaikum. I am Ahmad Riza, student of class metric. I would like to speak a few words on the occasion of our farewell. About self-confidence. Self-confidence means having a belief in ourselves. Self-confidence is an attitude about our skills and our abilities. It means we must trust ourselves. It is important factor for a healthy and positive life. So in order to increase our self-confidence, first of all we need to understand and what all are our strengths and our weaknesses. And also we should mentally to improve our weak side. The thing is that if we build about our self-confidence, then we take the path of success. We all have different goals in our daily life. If we want to achieve these goals, then we should increase our self-confidence. Some people are thinking that the way of success is only luck factor and money power, but this fact is not real. The real fact is that the real fact of life is the success of way of life is their self-confidence. Now I am about to complete my speech with the best and quotation of the Abdul Kalam. Success is vehicle which moves on wheel called hard work, but the journey is impossible without fuel called self-confidence. Thanks a lot. दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, जो दुनिया तेरी बना दे वो सजदा तलाश कर। स्टेज ते वेठल निहायत क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, हेडमास्टर साहिब ऐं महिमान ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल भाइर भेनरूं, अस्सलामु अलैकुम। अॼोके हिन तक़रीब जे बारे में आउं सॼी राति सोचे रहियो हुउसि, जंहिं तक़रीब खे उनवान ॾिनो आहे अलविदाई पार्टी। हीअ अलविदाई कंहिंसां आहे? मुंहिंजे स्कूल सां आहे, मुंहिंजे उस्तादनि सां आहे, मुंहिंजे साथियुनि सां आहे, या त तालीम सां आहे। हीअ उस्ताद, हीअ साथी, हीअ किताब अॼु खां पोइ मूंसां गॾु हूंदा ऐं गॾु हुजणु खपनि। छा हिन अलविदाई जो ॾुख कजे न? जेका हीअ अलविदाई आहे सा वक़्त सां आहे, जिते असां पंहिंजो शानदार वक़्तु अज़ीम दर्सगाह में ऐं अज़ीम उस्तादनि सां गुज़ारियो आहे। छा हिन अलविदाई जो ॾुख कजे न? हरगिज़ न कजे। हिते असां पंहिंजे मुस्तक़बिल जी इमारत जो बुनियादु ठाहियो आहे। हिन मौक़े जो आउं फ़ाइदो वठी पंहिंजे भाइर भेनरुनि खे नसीहत करणु चाहियां थो, पढ़ो ऐं कढो, सवाल करियो, जवाब ॾियो ऐं जवाबनि मां सवाल करियो। उहो इल्मु कंहिं कम जो न आहे जो दिमाग़नि जे ताक़नि खे न छेड़े, दिलि जे रगनि खे न खोले, जेको न्याज़ निवड़त ऐं इंसानियत न सेखारे। हीअ सिखण ऐं सेखारण जो सफ़र जारी रखिजे। आउं बि वरी बि चवंदुसि, मुंहिंजी अलविदाई कंहिंसां बि न आहे। आउं हीअ सीटूं चई बेतजियूं पंहिंजी जाइ वठंदुसि। किताबनि सां अदिल मुंहिंजी कुतब खानो वतन मुंहिंजो, किताबनि सां अदिल मुंहिंजी कुतब खानो वतन मुंहिंजो। दफ़न थींदुसि किताबनि में, वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। ख़ुदा हाफ़िज़। दिल क्यों ना
जाती जिहदी कनू तू धार थी छिन यार मेरी तू छाती जुदाई करी दा सावल सगड़ा वे सदाग कबर विच जाती। दोस्तों आखिर में शहर जो वरान होता जुदाई तेरी दा सावल संगड़ा वैसा दाग कबर विच जाती। उन मामू चेतो तुझे मुझे यारी टुटण जी न हुई पर कहने भागे मानू नजर आया तड़ा तो टुटिया चेतो छो त सुठी जोड़ी के दोंदिया हर कोई मार जोड़ा खुदा करे जा धार थी जाई पर ने किए करया चेतो कहतन भागे नजर मारी कहतन भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी टूट गई तेरी मेरी यारी कहतन भागे नजर मारी कहतन भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी टूट गई तेरी मेरी यारी कहतन भागे नजर मारी कहतन भागे नजर मारी टूट गई तेरी मेरी यारी टूट गई तेरी मेरी यारी। बेशक इंसान वॾे खसारे में आहे वला सरे इंसान फी खुसर इन लजीना आमनू व अमिलु सालिहात वतवासो बिल हक वतवासो बिस सब्र। हाणे हिकड़े पासे अल्लाह ताला क्लियर बुधाए छड़ियो त इंसान वॾे खसारे में आहे पर ॿिए पासे फार्मूला ॾेई छॾी त उनखे छा करिणो आहे इन खसारे मां निकिरे। वला सरे इंसान फी खुसर इन लजीना आमनू व अमिलु सालिहात पोइ हुनखे नेक अमल साले अमल करणा वला सरे इंसान फी खुसर इन लजीना व अमिलु सालिहात वतवासो बिल हक वतवासो बिस सब्र। हुनखे सब्र जी हक़ जी तलक़ीन करणी आहे ऐं सब्र करणो इन लाइ त उन ॿारनि चंदो कयो पाण में चंदो करे मूंखे ख़बर कोन हुजे हिकिड़े ॾींहुं रिसेस जे टाइम में मूंखे वठी विया क्लास में उन में काफ़ी छोकिरियूं हुजनि मूंखे हिकिड़ी गिफ्ट पेश कयो त साईं हीअ असां चंदो करे तव्हां लाइ गिफ्ट आंदी आहे ऐं मूंखे ॾाढो अहसासु थियो ॿारनि जो त हीअ जेको रुपए लाइ गॾु करे उन पंहिंजी ख़र्चीअ मां मूं आहे गिफ्ट उन्हनि खे मूं थोरो उन में का शइ खणी मूं चयो बाबा तव्हां ॾिनी मूं क़बूल कई ऐं मूंखे पक थी वई त हीअ क्लास जेको आहे इनखे ज़रूरु बहितरीन क्लास जो अवॉर्ड मिलणु घुरिजे ऐं तव्हां ॾिठो अॼु हेॾो सारो प्रोग्राम थियो ऐं इहो सॼो इन्हनि ॿारनि जे नाले ते वञे थो ऐं इनखे क्लास खे असीं बहितरीन क्लास जो अवॉर्ड था ॾियूं। उनजे लाइ बि इनाम असां वटि आहिनि सभिनी खे असां ॾींदासीं ऐं असां इनामनि जी शुरूआति कयूं था क्लास 6 खां 3rd पोज़ीशन वारनि जी जंहिंमें असांजो आहे बॉइज़ साइड खां 3rd पोज़ीशन ते मोज़म अली इमाम बख्श मरी उनखे इनाम ॾियण जे लाइ ट्रॉफी ॾियण जे लाइ मां अर्ज़ु कंदुसि उस्ताद मुख़्तियार अली कोसो खे त पाण स्टेज ते अचनि ऐं अची करे मोज़म अली इमाम बख्श मरी जे पुट खे इनाम ॾियण पंहिंजे तरफ़ सां।
तव्हां अची वञो। साईं रुस्तम बिल्कुलु साईं सदाईं को मसइलो कोन्हे को। साईं मां दावत ॾियो साईं रुस्तम अली खोसो साहिब खे असांजो सीनियर आहे। साईं रिटायर थी चुको आहे स्कूल मां। असां किताब अचणु अची शागिर्दनि खे इनाम ॾियणु सां गॾु शागिर्दनि जी फरमाइश बि आहे त असां साईं जे हितां इनाम वठणु चाहियूं था। साईं लाइ तमामु इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। क्लास 10 मां सेकंड पोजीशन ते अब्दुल हकीम चांडियो, सना बिलावल चांडियो साईं खां इनाम वसूल करे रहिया आहिनि। उन सां गॾु वैसे एहसानुल्लाह सना मोहम्मद रफ़ीक क्लास 10 सेकंड पोजीशन जो इनाम साईं खां वसूल करे रहिया आहिनि। करे इनाम ॾियण जे लाइ मां साईं जलाल खोसो हेड मास्टर खे तकलीफ़ ॾींदुसि। अचे अची पंहिंजे हथनि सां हुनखे इनाम ॾिए। स्कूल में जंहिं टॉप कयो आहे उन में जेको थर्ड पोजीशन अचे पियो स्कूल लेवल जी जेका थर्ड पोजीशन आहे सो आहे ग़ुलाम दस्तगीर सनाफ अब्दुल लतीफ़ खोसो क्लास 8। अच्छा सेकंड पोजीशन हासिल किया स्कूल पूरे में अयाज अली सनाफ जानिब खोसो। अयाज अली उनके दावत के बाद अची इनाम पर वसूल करे। ऐं अब्दुल मालिक मालिक तो हो बि तक पाण स्टेज ते अचनि। ऐं जंहिं फर्स्ट पोजीशन हासिल किया पूरे स्कूल में वो भी मोहम्मद रज़ा सनाफ अब्दुल मालिक खोसो। साईं खे असां मुबारकबाद ॾींदासीं त असांजा ॿ शागिर्द जेके आहिनि साईं जा 2 छोकिरा ॿिन्ही बिल्कुलु टॉप कयो आहे। हिकिड़े क्लास में ॿिए स्कूल लेवल ते टॉप कयो आहे। लंगी लक सोड़ा वॾे दग भरा थियो, तिखी डोड़ पाए जग भरा थियो, जा मंज़िल मिले थी साई चवे थी अञा अॻु भरा थियो अञा अॻु भरा थियो। हीअ असांजो को नंढो प्रोग्राम हुयो, शुरूआत हुई अञा। इंशाअल्लाह असांजी मंज़िल इहा हिते न आहे, असांजी मंज़िल अञा बि अॻिते आहे। हाँ याद है वो दोस्ती का हर मजा, मोहब्बत में वो रौनकें वो मस्तियाँ, लगा के शर्त वो जिंदगी की फिर कोई जो वादे कर लिए ना होंगे हम जुदा कभी, जो वादे कर लिए ना होंगे हम जुदा कभी। ओ मेरे यारा तेरी यारियां दिल की वफा, मेरी खुशियां तू सारियां दिल का दिल से हुआ है अहद वफा, मेरे यारा तेरी यारियां दिल की वफा, मेरी खुशियां तू सारियां जाहिल काबिल मुझे बनाया, दुनिया के इल्म दानिश का रास्ता दिखाया। दोस्तों मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। दोस्तों मिले तो बस एक प्याम कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। मुझको खबर नहीं थी आया हूँ मैं कहाँ से, माँ बाप इस ज़मीं पर लाए थे आसमां से। मुझको खबर नहीं थी आया हूँ मैं कहाँ से, दिल का दिल से हुआ है बेवफा, ओ मेरे यारा तेरी यारियां दिल की वफा, मेरी खुशियां तू सारियां हो आँखों में
फाइनली दोस्तों पार्टी जो है ख़त्म थी चुको है। हाँ मूसा गॾु मुंहिंजा प्यारा दोस्त गॾनि जिन खे माशाल्लाह इनाम मिलियो आहे, पोजीशन खयों अथनि स्कूल में। ऐं असां सां गॾु उस्ताद बि आहिनि ऐं क्लासमेट सभु दोस्त गॾनि। व्लॉग जेको आहे ठाहियूं पिया। आख़िरी मुलाक़ात आहे, वरी ज़िंदगी रही त इंशाल्लाह मुलाक़ात त कबियूं, पर स्कूल जो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे, उहो तव्हांखे ख़बर आहे। इहे सभु मुंहिंजा दोस्त न ई तव्हां ॾिसो, बसि आख़िरी मुलाक़ात आहे अॼु। सो मुंहिंजो व्लॉग ठाहियूं, व्लॉग यादगिरी आहे। ऐं हाणे जेको आहे असां हिकिड़े क्लास में अची वियासीं। मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त शहबाज़ बि आहे ऐं ॿिया सभु क्लासमेट दोस्त गॾनि। सभु 10वीं क्लास जा हिकिड़े क्लास में आयासीं। सो अॼु आख़िरी मुलाक़ात आहे, बसि मज़ो ॾाढो पार्टी में। ऐं हाणे जेको आहे असां अची वियासीं पंहिंजे उस्तादनि वटि। असां उस्तादनि खे चयो त असां सां सेल्फी बि कढायो ऐं व्लॉग बि ठाहियूं जीअं यादगिरी रहे। ऐं क्लासमेट दोस्त बि सभु गॾनि। माशाल्लाह असांजो हेड मास्टर बि असां सां गॾु आहे, HM साहब। पर व्लॉग जेको आहे तमामु वॾो थी वियो आहे। व्लॉग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त आहे ऐं व्लॉग तव्हां मुकमल ॾिठो हूंदो, तव्हांजी महिरबानी। बाक़ी स्कूल में ॾाढो मज़ो हुयो। बसि हाणे ज़िंदगी रही त वरी मुलाक़ात इंशाल्लाह कंदासीं, पर सभु अलॻि अलॻि थी ईंदा। स्कूल में मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। सो अॼु जो व्लॉग हिते ई कयूं था एंड। वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखो। ख़ुदा हाफ़िज़।